नाज़िम मिरपुर ख़ास वेझो टे ॾींहं अॻु केनाल मां औरत जो लाश हथ आयो हो। फोती औरत जे वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था तालिब शर खां। जी तालिब, छा अपडेट आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु कलाक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जेको धीअ औरत हिकु अठड़ीअ जी रिवायत उहा 2 ॾींहं अॻु कंडियारीअ मां इलाज कराइण लाइ वियल हुई जितां खेसि क़त्ल करे ॿाहूं कटे हथ कटे ऐं सिसीअ खे तेज़दार सां कटे लाश जेको मिठलाव कैनाल में लोड़ियो वियो ऐं इहो लाश जेको आहे सिंधड़ी थाणे जी हद जे भरिसां माण्हुनि ॾिठो जंहिं सिंधड़ी पुलिस खे इतला ॾिनो ऐं सिंधड़ी पुलिस लाश खे कढण बदिरां अॻिते धिके छॾियो जेको शादी पली वटां अचायो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त शादी पली पुलिस जेको आहे लाश कढी वारसनि खे इतला कयो ऐं वारसनि जेको आहे औरत जी सुञाणप कई जंहिंखां जिया भाट 45 वरनि जी हुन जा जेको हथ पेर कटियल हुआ ऐं लाश जेको पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिविल अस्पताल मां वारसनि हवाले कयो वियो। वारसनि मूजिबि असांजी औरत जेका कंडियारी मां इलाज करण लाइ वियल हुई ऐं हुनखे असांजी बिरादरीअ जे माण्हुनि 3 ॼणनि जेको आहे कत्ल करे लाश जेको आहे लिकाइण लाइ मिठलाव कैनाल में उछलायो वियो। असां दिलबर मार पुलिस खे शक जे बुनियाद ते नाला बि ॾिना आहिनि लेकिन हिन वक़्त ताईं न केस दाख़िल थी सघियो आहे ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी तालिब, अवां जी महिरबानी।